नाज़रीन, शाहपुर चाकर ऐं भरपासे जे ॻोठनि में फ़सुलनि खे माकड़ खां बचाव जे लाइ ज़राअत खाते के बि उपाउ नाहिनि वरिता, जंहिं करे माकड़ जे हमले में फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। जॾहिं त आबादगारनि फ़सुलनि खे माकड़ खां बचाइण जे लाइ मुख़्तलिफ़ रवायती तरीक़ा इस्तेमालु शुरू करे छॾिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि जे लाइ पेश आहे शाहपुर चाकर मां धरती टीवी जे रिपोर्टर आशिक़ हुसैन झुलण जी हीअ रिपोर्ट। जी, असां हींअर मौजूदु आहियूं शाहपुर चाकर जे भरपासे जे इलाइक़नि में, जिते माकड़नि हमलो करे ॾिनो आहे, जंहिंमें माकड़नि जे हमले जे करे नंढा वॾा ज़मींदार तमामु घणो परेशान आहिनि, जंहिंजा 4 एकड़नि 6 एकड़नि 8 एकड़नि उन्हनि जा बीठल फ़सल जीअं बसर थी वियो ऐं सरें थी वई, कणक थी वई, टमाटर थी विया या ॿिया ॿी जेका बि साई फ़सल आहे उन्हनि ते माकड़नि हमलो करे ॾिनो आहे। अगरि गवर्नमेंट सिंध इन ते बर वक़्तु तवजह न ॾिनी त हिननि नंढनि ज़मींदारनि खे तमामु घणो नुक़सानु थींदो। वधीक तफ़सील वठूं था ॻोठ वारनि खां। हिते 4-5 ॾींहंनि खां अॻु में जेको माकड़ जो हमलो थी चुको आहे, हिते जेको बि फ़सुलु आहे, बसर आहे, वण ऐं सरियों, टमाटर, जेका बि सरसब्ज़ फ़सुलु आहे, सभु इन्हनि तबाह करे छॾी आहे। हुकूमत जे तरफ़ खां या जेके चूंडायली नुमाइंदा आहिनि उन्हनि खां बि केरु कोन हिते आयो आहे पुछण जे लाइ। ॻोठ हाजी मुरीद झुलण ऐं राणो खान झुलण ऐं अमाला ॾारी झुलण, बरूण ऐं शाहपुर चाकर जे इर्द गिर्द में हिन माकड़ हमलो कयो आहे ॾाढो। हिते केर बि कोन आयो आहे असां वटि पुछण जे लाइ। असां नंढा ज़मीनदार आहियूं, 4-4 5-5 एकड़ ज़मीन आहे। सो हिते असांजी अपील आहे हुकूमत खे, सिंध खे, वफ़ाक़ हुकूमत खे, जेके चूंडायल नुमाइंदा आहिनि, हिते अची पंहिंजो जेको ॾिसनि ऐं असांखे इहा मदद कनि, स्प्रे या जेको बि हुननि जो आहे सिस्टम उहो असांजी मदद कनि। इलाही फ़सुल आहिनि सावा, उहे सभु खाई छॾिया अथसि। ऐं असां अपील था कयूं तमामु जेके बि हुकुमदार अदारा आहिनि उहे अची स्प्रे कनि। माकड़ जी असां तमामु घणो परेशान कयो आहे, ॾाढा परेशान थिया हुआसीं। असां ग़रीब आहियूं, असांजी थोरी ज़मीन आहे, 2-3 एकड़ ज़मीन आहे। उन जे करे असां अपील था कयूं त असांजे फ़सलनि खे स्प्रे करे असांखे हिन माकड़ जी जेका तबाही खां बचाए। हिते असांजे फ़सलनि खे तबाह करे छॾियो आहे माकड़। जेको को बि फ़सुलु हिते सही न रहियो आहे। बसर आहे, टमाटर आहे, गाह, कणक आहे, सरियों आहे, हिननि खे तबाह करे बिल्कुलु माना खाई चुकी आहे। हुकूमत खे अपील थी कजे जो असांजी अची मदद कनि, जेका उन्हनि खां मदद पुॼी सघे त।